11 जनवरी 2025 और 11 रज्जुल मुरज्जब 1446 हिजरिया। ये न सही छो त मगरिब खां बाद में कमरी हिसाब सां हिजरी हवाले सां तारीख़ शुरू थी वेंदी आहे। अध रात खां पोइ 12 बजे खां पोइ ईसवी तारीख़ मटिजी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। बिरादर अजीज, हर दिल अजीज, मर्द मुजाहिद हजरत मौलाना मोहम्मद उज़ैर गुल जागरानी साहब जे वास्ते सां राब्ते सां अज हिन कंबर शहर में चांडिया महले में हिन जामिया हफ्सा, अल्हम्दुलिल्लाह नालो ॾाढो भलो आहे, जामिया हफ्सा मस्जिद में हाज़री नसीब थी आहे। पर हिन प्रोग्राम जा मीज़बान जंहिंजो अब्दुल गफूर मेहमान आहे, तव्हांजो ध्यानु साम्हूं पियो आहे क़ुरान जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो सामान, पर अॼु खटे जेको जवान। पर हीअं चवां मालिक तव्हां असां ते महिरबान, हू त एॾो मेहरबान जंहिं बणायो इंसान कयईं मुस्लमान, ॾिनई क़ुरान, मिलियो नबी आख़िर ज़मान, तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो अमान। अॼु ॿुधाईंदुमि मुहम्मद जो शान, पर मीज़बान बिरादरे कबीर उर्फ दोदो खान अब्दुल वदूद। अल्लाह ताला हुन जे उम्र में सेहत में बरकत फरमाए। कुछ फरमाश भी दोस्तन कई आ। कुछ ॾींहं पहिरियों जेको ग्राउंड में वाइज़ थियो हो, कुछ दोस्तन फरमाश कई आ त कुछ उहो वाइज़ ॿुधायो। अलाए छा चयो हो, मूंखे यादि कोन्हे को। असांजो वाइज़ इहो हूंदो आहे, बसि बंदूक मां कारतूस छुटो त बसि वियो वरी। हा सुभान अल्लाह। है ख़त्मे नबूवत जे हवाले सां कुछ ॻाल्हियूं हुयूं ऐं उन सां गॾोगॾु सैयदना सिद्दीक़ अकबर जो शान हो। पर अॼु मेराज वारो सफ़र बयान कयां ऐं अबू बकर सिद्दीक़ जे ॻाल्हि खे बि ज़िक्र कंदो हलां। केरु सिद्दीक़ जंहिंजे लाइ पैगंबर फरमायो, उम्मत जा थोरा लाही चुको आहे, अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो। केरु सिद्दीक़ जंहिंजे लाइ आका फरमायो, उमर जे सारे ज़िंदगी जूं नेकियूं हिक पासे, अबू बकर जी हिजरत गार वारी नेकी ॿिए पासे। घणो टाइम न वठंदुसि, मुंहिंजो टाइम खाजी वियो आहे, पूरो थी वियो आहे। बिरादरे मुकर्रम कमाल मुस्तफ़ा सां वाइदो करे छॾियो आहे, मुंहिंजो सफ़र डिघो आहे। रज्जुल मुरज्जब जो महीनो आहे, गुज़रियल महीनो जमाद सानी जो महीनो हो। जंहिं महीने में सैयदना सिद्दीक़ अकबर जी वफ़ात आहे। पर हिन महीने जे हवाले सां ॿ टे ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ कयां। छो त मेराज अव्वल हिजरत बाद में आहे।
इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ताइफ दा मोटिया ताइफ वारन जे लाए जेका साईं दुआ घुरी वापस आया ताइफ वारन ईज़ायो जिब्राइल फरमायो आका जे इजाजत मिले त ताइफ जे जबलन के मिलाए जेके वादिय में वेठा अंसारन के इएं खत्म कजे जिया कणक जा दाना चक्के में पीसजी वेंदा हन। इमामुल अंबिया जो खून मुबारक एडो निकतो आ जो नालैन मुबारक इन साईं जन जी लाल लाल थी वैया मुझे महबूब हथड़ा खया सजन जिब्राइल के मना कया जिब्राइल दुआ जरूर घुरंदुम पर तोखे इजाजत या कोन दीनुम त ताइफ जे जबलन के मिलाए ताइफ वारन के खत्म कर रब साईं मुके रहमतुल आलमीन बनाए करे मोकिलियो मां पंहिंजे सानी ॾाॾे जनाब नूह अलैहिस्सलाम वांगुर दुआ घुरी पंहिंजे उम्मत के बर्बाद न कंदुम तबाह न कंदुम यकीन रब खां घुरंदुम मुझे महबूब अजीब अंदाज़ सां घुर कया साईं जन हथड़ा कया रब्बे काबा जो कसम ओ कंबर शहर जो मुसलमानो जे आका हथड़ा खणे त बरसात वसी पवे जे आका हथड़न जो इशारो करे त चंड्र हेठ अची वञे जे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा खजीअ जे गोशे के इशारो हथ जो करे गोशो हेठ लड़की अचे जे मुंहिंजो महबूब हथ जो इशारो गोह ॾे करे या ज़ब इलैया गोह मोटी पवे पैगंबर जी गवाही दे शाहिदी दे मां पैगंबर जे अचण जो जिक्र कया जे अबू हुरैरा जे अमर जे लात राखणे त अबू हुरैरा खां अगे दुआ पहुंची वञे अबू हुरैरा जे अमर के हिदायत मिली वञे सोनो उमर होडो जबल तां लथो आ निकतो आ इरादो खतरनाक कणी निकतो आ एडे पैगंबर काबे में अथड़ा कया उमर जो रस्ते में इरादो मटजी वयो आ मुरीद थी पयो आ अज मुझो महबूब मुस्तफा ताइफ वारन जे लात राखणी करे दुआ घुरंदो पयो आ अल्लाहुम्मा हद कौमी फइन्नहुम ला यालमून ओ मुझा रब करीम है कौन दा सुञाणन पया रबन के तबाह बर्बाद न कजाए मुझा मौला मुखे हिनन में भी उम्मीद हे जे नथा सुञाणन पया त मुझा रब करीम के हिनन जे औलाद में भी उम्मीद रब्बे काबा जो कसम पैगंबर जी दुआ जो असर ऐं नतीजो ज़ाहिर थींदो पयो जो बाबुल इस्लाम सिंध के छो छडियो वञे थो पयो यो मोहम्मद बिन कासिम जेको हुयो सिंध में अची काह करे राजा डार के जहन्नम में पहुंचाए पयो यो मोहम्मद बिन कासिम ताइफ जो हुयो अम्मा हलीमा भी ताइफ जे हवाकू हुई जेको हणीअ वारो मामलो हो मुस्तफा हणीअ जो ज़ामिन पयो हो वो भी ताइफ जो वाक़ियो हुयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा रब्बे काबा जो कसम ताइफ वडा मोटी मक्के में आया छो त काफी मैल ताइफ परिया थदो इलाइको आ मुझो महबूब सागो मक्के में मोटी आया सुतल हुया निंड में हुया खबर नाहे त छा थींदो पयो आ छा थियणो आ काडे वीबो काडे वञणो आ रब जो हुकुम अची वयो हिन महीने 27 रजबुल मुरज्जब जे रात हुई आ अल्लाह जी जिब्राइल सां बात हुई जिब्राइल जी रब्बे जलील वञ मुझे महबूब के वठिया सैर सफर कराईंदो आ पर जन्नत मां सवारी काए वञ जिब्राइल अमीन बुराक काहे आयो ओ जिब्राइल काडे थो वञे पयो जिब्राइल तो चवे पयो उते थो वञा जाते आका नबियन जो सरदार आ जिब्राइल जे अकीदे ईमान ते नजर कर रब्बे काबा जो कसम जिब्राइल न हिंद में न सिंध में न यसरब में न शाम में न फलस्तीन में कहीं बे मुल्क में न वयो मक्के पाक में हाजिर थी पयो हालांकि मक्के पाक जे अंदर वडा वडा माग होया गारे सोर भी गारे हिरा भी गारे आ जबले नूर भी हो
जबले रहमत भी हो, सफा मरवा भी हुयो, मिना मुज़दलिफ़ो अरफात भी हुयो, पर जिब्राइल एॾे न वियो। जिब्राइल भला पैगंबर जे घर में जिब्राइल तो चवे न न अॼु घर खाली आ, अॼु मुस्तफ़ा जाथे आ उते वञणो आ, घर में मुस्तफ़ा न आहे। ॿिनि रिवायतुनि जे अंदर हिकु उम्म हानी जे घर में, ॿियो साईं जन हतीम में। कुरान तो चवे त पैगंबर सैर सफ़र शुरू कयो आ बैतुल्लाह खां, हतीम खां। पर किन रिवायत में अचे तो साईं जन उम्म हानी जे घर में। हदीसुनि जो टकर न आहे, तत्बीक ॼणी पवंदी त मुस्तफ़ा घर खां निकिता, उम्म हानी जे घर में आया। घर में अची करे केलूलो कयूं, थोड़ी निंड अची वई, जागी करे सिधो बैतुल्लाह में आया। बैतुल्लाह में अची हतीम वारी जाइ ते इबादत करे उते सुम्ही पिया। जिब्राइल पहुची वियो आहे, चओ न सुभान अल्लाह। जिब्राइल ॿी जाइ ॾे न वियो आहे, पैगंबर जो अॼु घर खाली आहे। जिब्राइल उते पहुची वियो आहे जाथे मुस्तफ़ा सुतल आहे। काथे हा? हतीम में। काथे? जिब्राइल अर्ज़ कयो मौला है त सुतल आहे, कीअं जगाया? उलमा खां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदव, या मुहम्मद करे जगाया या अहमद करे जगाया। जिब्राइल अंदाज़ निरालो हुजे, मां अल्लाह या मुहम्मद करे न सॾियो त मां पंहिंजे लक़बन सां मुहम्मद खे सॾियो आहे। या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुदस्सिर, यासीन वज़्हा ताहा। जिब्राइल जो अंदाज़ ॿियो हुजे। जिब्राइल वॾे अदब एहतराम सां पैगंबर खे जागायो आहे। हिकु रिवायत में अचे थो त पैगंबर जे कदमनि मुबारकनि खे जिब्राइल नूरानी पर हया। ॿी रिवायत जे अंदर अचे थो जिब्राइल पंहिंजी काफूर वारी पेशानी पाक नबी जे कदमनि मुबारकनि ते रखी आहे। काफूर थधो आहे, जिब्राइल जी थधाण लॻी वई। मुस्तफ़ा जागी पिया, चवनि पिया जिब्राइल ख़ैर ताज अधरात पंध पियो। जिब्राइल ख़ैर ताज अधरात पंध पियो आहे। साईं अल्लाह जो हुकुम आहे, बोरा काहीं आयो आहे, वॾो सफ़र करणो आहे। बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं हलणो आहे, वरी मथे चढ़णो आहे। बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस इहो ज़मीनी सैर आहे। बैतुल मुक़द्दस खां मथे मेराज आहे, उरूज खां वरतल आहे, माना चढ़णो, मथे वञणो। ज़मीनी सैर खे रब कुरान में ज़िक्र कयो आहे, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। रब जो फरमाए, रात जे पलक झलक में, रात जे हिस्से में मां पंहिंजे बाने खे सैर करायो। हुयो त महीने जो पंधु, पर रातो रात यो महीने वारो पंधु ज़मीनी सैर थी पियो। मुस्तफ़ा वापसि अची वियो, हुलो हुली वियो, राज़ खुली पियो। अबू जहल चवे पियो, अकुल कम न अबू जहल जो करे पियो। अबू बकर जो अगु ॾेई चवे पियो, अबू बकर ॾे त ख़बर रातो रात माण्हू एॾी मंज़िल करे मोटी सघे थो। जे कोई दावा करे चवे त मां बैतुल्लाह मां निकिरी करे बैतुल मुक़द्दस मां थी मोटी आयो आहियां, हाणे इहो माण्हू पंहिंजी दावा में सचो या कूड़ो? सैयदना सिद्दीक़ अकबर अबू जहल खे फरमाया, अबू जहल ॿुधाए वियो केरा चयो कहिया? वियो केरा चयो कहिया? अबू जहल चवण लॻो, ॻाल्हि ॿुधी थी अबू बकर, हीअ ॿुधी आहे तुंहिंजे आका खां ख़बर। सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाया, अबू जहल जे साईं चयो आहे, साईं वियो आहे त सचु ई सचु आहे।
वड़े वा सैयदना सिद्दीक़ अकबर तुझो कमाल छंडको ॾिनियूं मोटियो महबूब जे कचहरीअ में साईं सुबुह जो सॼो किसो ॿुधाइनि पिया। साईं अबू बकर खे ॾिसी मुरकी पिया। अबू बकर अचे पियो है अबू बकर ॾे ख़बर सां अबू जाल मिलियो। पोइ हीअ ॻाल्हि कीअं? साईं जन फरमाया तो छा चयो? साईं मां चयो मास जे मुझे साईं चयो आ साईं वयो आ इन कान कद काल फहुव सादिकुन मुझे साईं चयो आ वयो आ तो सच्ची सच्चो आ। सिद्दीक़ अकबर के साईं जन इन माल ते फरमा अबू बकर जे परपुर तस्दीक कंदड़ा तू सिद्दीक़ ओ कंबर शहर जा मुसलमान थोड़ो कर ध्यान। अबू बकर सिद्दीक हिजरत वारे सफर में रफीक मेराज जी कंदड़ तस्दीक माही अशो न चवा मेराज वारे सफर में रफीक जिब्राइल अमीन पर मोड़ ते बी रहियो अबू बकर तोड़ ते हलंदो पयो। जुमलो समझो तफसील में न वेंदुम इशारा ॾींदुम। जिब्राइल अमीन रफीका सफर मेराज में साथिया मेराज में हलंदो पयो आ पर मोड़ ते बिहजी वयो आ। अर्ज़ कंदो पयो आ आका अॻे हलां मुंहिंजा पर सड़ी वेंदा अॻिते मुंहिंजी मजाल। हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु इंतजार भी करे पियो छो त इश्क मुस्तफा जे उनवान सां ही प्रोग्राम रखियल आ। ज़ुहर जो टाइम आ मक्के जे सरदारन पाण में मीटिंग कई आ। पैगंबर जे बारे में मंसूबा तैयार कया वया। हिकड़ा चवन पिया त पैगंबर के मुल्क ने काली ॾिनी ॿिया चवन पिया त बाबा बंद कमरे में कजे टियां चवन पिया त हा शहीद कयो वने इत्तिफाक इन गाल ते थी पयो। मुस्तफा दे रब जो इतला अची वयो। जिब्राइल खिदमत में हाजिर थी करे अर्ज करे पयो आका मक्के जे मुशरिकन सरदारन ही मंसूबो तैयार कयो साईं अज तमाम मक्को छडे हिजरत कजो। साईं अबू बकर के साण वठी हलजो अमानतूं अली जे हवाले थियन पयूं। अली जे हवाले बिस्तरो मुस्तफा ॾेई वया। मुंहिंजो ईमान की दुआ त हिजरत वारे सफर में जे अबू बकर के साईं साण कयो आ बि अल्लाह जो हुकुम आ जे बिस्तरो अली जे हवाले थींदो पयो आ। मानन जो अमानतूं अली मुर्तजा जे हवाले साईं जन कयूं इहो भी अल्लाह जो हुकुम हो। मुस्तफा अबू बकर जे दरवाजे ते थी वयो आ। अबू बकर सिद्दीक फरमायो साईं खैर ता मंझन जे टाइम ते हेड़े माहौल में मंझन जे टाइम ते साईं अचना न वचना या तव्हां सुबुह जो या शाम जो थधे पार में साईं जन फरमा अबू बकर हिकड़ी ॿुधायां तोखे ख़बर आ जो मक्के जे मुशरिकन पाण में मंसूबो तैयार कयो आ। ओ अल्लाह जो हाने हुकुम अची वयो आ। अबू बकर तोखे जो मां ॿुधायो हुम ओ जॾहिं मेराज वारे सफर में मां हिजरत वारे मेराज वारे सफर में हलंदे हलंदे जेको मां गुजूई मूंखे ॾेखारी वई ॿुधारी वई यसरब वारे शहर मां मुंहिंजो गुज़र थियो। खजनि जा वण हुया। जिब्राइल खां पुछा कया जिब्राइल हे शहर कहिड़ो आ? साईं हे यसरब शहर आ पर दारुल हिजरत आ। सुणा साईं अव्हां खे करीब हिजरत करणी पवंदी मक्को छॾणो पवंदो छो त मेराज अव्वल आ हिजरत बाद में आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा इन यसरब वारी जाइ ते बरकत नफिल पढ़िया। खुदा जो कसम आ अॻिते साईं जन वधंदा वया। अॻियां तूरे सीना या बैत लहमा हा हज़रत ईसा नबीअ जे ॼमण वारी जाइ बि अची वई। इमामुल अंबिया खे ॿुधारियो वयो ॾसियो वयो आका नबियन जा सरदार ये उहा जाइ आ जाते ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो। अमड़ परेशानी सुकल खजी हुई। अल्लाह जो हुकुम बीबी मरियम के मिली वयो त इन खजीअ खे लोॾो ॾिजां। सुकल खजीअ मारो तबं जनिया पकला खार का साईं ही बैतुल लहम आ जनाब ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जी जाइ आ। ते सुकल खजी ही थोड़ो आवाज या इश्क में गारी पवंदी आहे खबर नथी पए छो
दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही अजमईन। मेराज वारे सफ़र में जिब्राइल अमीन रफ़ीक़ा गॾु आहे, हलंदो पियो आहे अल्लाह जे हुक्म सां, रब जे आर्डर सां मुस्तफ़ा खे वठी हलंदो पियो आहे, दसींदो पियो आहे। साईं तूरे सीना कहिड़ो जबल आहे? तूरे सीना साईं ही उहो जबल आहे जाते मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कया रब्बि अरनी जवाब मिले पियो लम तरानी। अल्लाह जवाब में कलीम के चवे पियो रब इहो मंदल कुरान में ज़िक्र कयो आ। कलीम चवे पियो रब्बि अरनी, रब दीदार कराए, रब जे तरफां जवाब मिले पियो लम तरानी, कलीम तू न ॾिसी सघंदे। ये अल्लाह को न चेस त मां तोखे पाण नथो ॾेखारे सघां। अल्लाह चयो तू न ॾिसी सघंदी, मौला भला ॿियो कोई ॾिसंदो? हा हा उहा ज़ात मुहम्मद जी आहे जेका मां रब खे रूबरू ॾिसंदी। चओ न सुभान अल्लाह। छोड़ देता था। इन यार जा लौड सफा भला, इन्हनि लौडनि खे हुजे मैदान। हा ॻाल्हि सिधी आहे, लौड हुजनि ॿाहिरि सफा खुले मैदान में हुजनि, पोइ हिन जा लौड कीअं था पइजनि? हे थोरो वधाए थो त असांजो आवाज़ विचराए थो। हे बि मजबूर आहे पर असां बि मजबूर आहियूं। मां हेॾी तारीफ़ न कंदोमांसि जीअं ॿिया कंदा हुअसि। प्यारो माण्हू जेतिरो थी सघियो त सम्झाइण जी कोशिश कंदुसि। कलीम अर्ज़ कयो रब्बि अरनी, जवाब मिले तो लम तरानी, कलीम तू न ॾिसी सघंदे। मौला भला ॿी का ज़ात आहे, का अहिड़ी शख़्सियत आहे जेका ॾिसंदी तोखे? हा उहा ज़ात मुहम्मद जी आहे जेका मां वाजे ॾिठई अल्लाह के चवणो पियो मा बागल बसर व मा तगा। मथे रब तो फरमाए मुझो दीदार मोहम्मद मुस्तफा एड़ो कयो जो अखई न छिभे पियो, मोटी अची वियो, किसो बयान करे पियो। विच में जेके मागाया झूयाई जान आया सब स्वयं ॾिसंदा, काथे गमगीनी जी हालत में, काथे ख़ुशी जी हालत में, काथे उम्मत जो फिक्र। हिकिड़ी जाइ ते उम्मत जा मिसाली गुनाह पेश कया विया। इमामुल अंबिया ते गमगीन थी पिया, परेशान थी विया। जिब्राइल है शाह तुंहिंजी उम्मत गुनाह कंदी, मिसाली गुनाह, एॾा वॾा गुनाह साईं गमगीन थी विया। ॾाढो गम चढ़ी वियो आहे, उम्मत जो फिक्र वठी वियो आहे। रब जे तरफ़ां तसल्ली दिल जाए मिली वियो आहे। ओ मिठड़ा मोहम्मद करीम तू वञी ऐलान कर ॿुधाए कुल या इबादियल्लज़ीन अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल
गुनाह कयो आज माफी करो तो तुम अल्लाह माफ करे शरीरो माफ अल्लाह अकबर कबीरा दिल जाए मिली वही तसल्ली मिली वही अल्लाह अकबर कबीरा आसमानी सैर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बैतुल मुक़द्दस में जने हाज़िर थिया अची वया पुजी वया सवाल को नबी इस्तिक़बाल इंतजार में हुया हुल हुली वया राज खुली पया मुस्तफा जने मुसल्ले ते भेजी वया तो सारा नबी रसूल पयो मुक्तदी हुया इहा तगाला जो इमामुल अंबिया सारा नबी जो इमाम मोहम्मद मुस्तफा ज़मीनी सैर बैतुल्लाह हम बैतुल मुक़द्दस कंबर शहर जो मुसलमानों इन रात बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंद न थियो मां समझा तो तमा सॼी मस्जिद जो तो कंबर जो सॼो खोले छॾे हलिया वेंदा रात जो केर बंद कंदा हां बिजली न था जन टूटी न था जन कोरो न था जन घड़ियाल हां पखा लाथियूं वञनि अल्लाह अकबर है मुझे मुसलमान के अरे टूटी केर तो पटे पे हिंदू तो पटे सिख तो पटे ईसाई तो पटे मुसलमान थी पियो हैवान थी पियो नादान हां थी पियो बेईमान नथ से कुरान दे ध्यान अल्लाह अकबर बैतुल मुक़द्दस भी बंद थी दो जो तो खतरो न हुंदो मता को कुतो को कढो बिल्लो को फाड़ो अचे हां इन ख्याल सां बाहर में कोई जो चोरी न अचे इन ख्याल सां यार मता मस्जिद जो दरवाजो बंद कयो को कुतो बिल्लो वई हां बैतुल मुक़द्दस जे मुतवली वडा जोर लॻाया दरवाजो बंद न थींदो पियो सर करे बटे माण्हू घुराए करे जोर ॾिनो दरवाजो बंद न थो थिए आखिर मिस्त्री आयो यार ॾिस त सही दरवाज़ो बंदि नथो थिए उन में छिके छिके वस करे चवण लॻो फनी ख़राब या सुबुह ॾिसंदासीं सुभान अल्लाह हलो सुम्ही पिया मुस्तफा जॾहिं अची विया 1.25 लाख नबी अवली मौजूद हुया चओ न सुभान अल्लाह मुतवली सुबुह जो आयो हल बैतुल मुक़द्दस जे दरवाज़े के हीअं जो छिकड़ी ॾे त पाण ई बंदि पियो थिए यार रात बंद न थे पयो वडो जोर दिनो से हाने त पाण बंद थे तो सागी पोजीशन में आ दाह करे पोते भगो त अलाए केड़ी गैबात ही रात दरवाजे के चिंबड़ी पई अलाए केड़ो जिन हो जो मस्जिद जो दरवाजो बैतुल मुक़द्दस जो बंद करण न दे पयो हाने त पाण दरवाजो बंद थी वयो रड़ियूं करे बाहर भगो वयो कंदे जेके तौरात जा माहिर होया इंजील जा जाणू होया आलमन दे वया जेके तौरात इंजील ज़बूर जा माहिर होया आसमानी किताबन जा आलम होया उहे चवण लगा यार गाल बुधी तो गाल अकुल खामते आ सोच खामते आ समझ खामते आ पर गाल ये याद तौरात में लिखियल आ हां बैतुल मुक़द्दस जो दरवाजो जेकरे इन रात बंद न थियो आ थोड़ो जांच कयो का वडी शख्सियत बैतुल मुक़द्दस में अचनी हुंदी जे करे रब जे कुदरत सां दरवाजो बंद न थियो आ रब्बे काबा जो कसम जी जो बैतुल मुक़द्दस जे चौधारी पेरा प्या खणन दिसन त उन पत्थर में टुंगो निकतो पयो आ बोराक जे में बदल हुई आ दिसन त बोराक जा पैर भी पया हन हुल हुली वया हन राज खुली पया मुस्तफा मथे वया हन चो सुभान अल्लाह एक आसमान बियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतों आसमान तफसील से बयान नथा कयूं हर आसमान जे दरवाजे ते जिब्राइल केर चे जिब्राइल चे बियो केर चे मुहम्मदुर रसूलुल्लाह चे न सुभान अल्लाह मलाइक चवन पिया असा इंतजार में हो मरहबा मरहबा दरवाजा खुलंदा वया मुस्तफा मथे वया
सत आसमान पूरा थी वया, सिदरतुल मुंतहा जिब्राइल भेजी वयो आ, अर्ज़ कंदो पयो आ, आका अगे मां न हलां। जिब्राइल बेवफाई एडी ठहे थी, एडो सफ़र मूंसां गॾु सभु शइ ॾसींदो आयो आं, सभु शइ ॾसींदो आयो आं, ॿुधाईंदो आयो आं, अल्लाह जो हुकुम हुई। ऐं जिब्राइल तो फरमाए सोना जे अगे हलां मुंहिंजा पर सड़ी वेंदा। कंबर शहर जो मुसलमान अर्ज़ पे कयुम सिद्दीक़ जिब्राइल जी गाल पे तव्हांजे साम्हूं रखियम। हिजरत वारे सफ़र में अबू बकर सिद्दीक़ रफ़ीक, मेराज वारे सफ़र में जिब्राइल अमीन रफ़ीक। पर जिब्राइल मोड़ ते बीही रहियो, अबू बकर तोड़ ते हले पियो। रात अची वई, मुस्तफ़ा वरी अबू बकर जे दरवाज़े ते आशिक़ अॻे ई मौजूद आ। मंझंदि जे टाइम ते साईं इतलाउ करे विया हा, पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थी। साईं जन अबू बकर खे फरमाया, अबू बकर ओरे आ, साइड सां हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि आहे। हा, इश्क़े मुस्तफ़ा आहे न, अबू बकर आशिक़ आहे न। हा, ख़ुदा जो कसम आहे, हीअं बि रिवायत में अचे थो मौसूम न्याणी अबू बकर जी न्याणी। साईं जन हीअं इशारो कयो, छो त ॻाल्हि अहिड़ी न मता लीक थी वञे। अबू बकर समझी वियो, राज़दान हुयो, चवण लॻो आका हे तुंहिंजा बच्चा, हे न आहिनि कच्चा, ॾाढा आहिनि पक्का। हा, साईं जन ख़ामोश थी करे अबू बकर खे फरमाया, अबू बकर अॼु राति निकिरबो, अॼु सफ़र कबो, मको छॾिबो। हाओ साईं, ठीकु आहे साईं। साईं मां त उन महल खां वठी करे इंतज़ार में हुयुमि, तैयारीअ में हुयुमि, ॿ उठ पालिया हन। जंहिं ॾींहुं तव्हां मेराज खां मोटी ॻाल्हि कई अची त यसरब हलणो आहे, हिजरत करिणो आहे, दारुल हिजरत शहर ॾिसी आयूं आहे। साईं मां उन ॾींहं खां वठी करे फ़िक्र में हुयुमि त आका मूंखे साण खणी हलंदो, वठी हलंदो, मूंखे ज़रूरु वठी हलंदो। उन्हनि ॾींहंनि खां वठी करे मां तैयारीअ में हुयुमि, फ़िक्र में हुयुमि। साईं मां उठ ॿ पालिया हन उन्हनि ॾींहंनि खां। हा अबू बकर ग़ुलाम बि वरितई। ऐं हे राति थी आहे, राति थी आहे। हुननि जो मनसूबो इहो त अध राति खां बाद में असर जे टाइम ते छापो हणंदासीं। सुहिणे साईं अली खे फरमायो, सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे अमानतूं ॾेई बिस्तरो हवाले करे फरमायो, अली अल्लाह तुंहिंजो हिफ़ाज़त कंदो, अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, तुंहिंजो वार वंगो न थींदो। बा अमानत माण्हुनि खे सारे संभारे ॾेई, ॾींहुं लॻई ॿ लॻई, पोइ ॾेई अचिजांइ, मां कुबा वारी जाइ ते इंतज़ारु कंदुमि। अली उल मुर्तज़ा राति जो बिस्तरे में सुम्ही पियो आहे। हालांकि मक़तल वारी जॻह ई आया आया हीअं चादर हेठि कनि त अली उल मुर्तज़ा, अड़े बाबा हे त अली साईं पियो आहे, सुञाणनि पिया न, घर जा भाती आहे सभु। ॿिए चयो ॻाल्हि ॿुधी अथव, रस्ता त बंदि हन, निकिरी न सघंदा, पर वियो होॾे हूंदो, काॾे अबू बकर ॾे। ॿियो इशारो करे पियो, हलो भला ओॾे, हलो ओॾे, सिधो आया। सैयदना सिद्दीक़ अकबर जो दरवाज़ो खड़कायो। नौजवान पहलवान जेके तैयार कया हो उहे बि गॾु हन, अबू जहल बि गॾु आहे। मौसूम न्याणी अबू बकर जी निकिरी आई। अबू जहल पुछा थो करे, ॿुधाए तुंहिंजो बाबो हुन जो साथी सरवर काॾे वियो? घर में जे साईं अबू बकर न हुयो त न्याणीअ खां अबू जहल पुछे पियो। न्याणी चवण लॻी, ओ अबू जहल ख़बर सभु आहे, पर ॿुधाईंदी माए कोन। भरे चंबो थो वणे न्याणीअ खे, न्याणीअ जे मुंहं मां खून निकिरी पियो आहे। ॿिए माण्हू अबू जहल खे हथ पकड़े करे चयो, ओ अबू जहल हे मौसूम न्याणी आहे, कोन ॿुधाईंदई, छॾेसि, निकिरी कोन सघंदा, छो त रस्ता रुकावटा, रस्ता बंदि कया विया, काॾों निकिरंदा, छो त माण्हू तव्हां सां जा जाॾां ताॾां बीठल हन। हलो पेर खणो, पेर खयूं था अचनि पिया, पर मुस्तफ़ा कुझु घड़ियूं अॻे निकिरी विया। जेके रस्ते ते 12 माण्हू बीठा हुया, अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो, साईं त बीठा ने इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा खे हुकुम रब जो अची वियो। हा आका मुठ मिटीअ जी भरे करे सटींदा विया, सारा अंधा थी पिया, मुस्तफ़ा उतो किराज़ करे विया।
अबू जहल वारा आया, हे पेरा वञनि था, अड़े हे हितां निकिरी विया, तव्हां छा कयो पिया? चे बीठाऊं जागऊं था पिया, हितां त कोन। चे हे अंधा हो छा? हे छा, हे पेरा वञनि था पिया? हे 12 ॼणा बीठा हुई न रस्ते सां, हथ हथ में ॾिनियूं। चे हिकिड़ी अहिड़ी महल हुई जो वाचूड़ो लॻो, हवा लॻी जो असांजे अखियुनि में मिटी पइजी वई, हिक ॿिए खे कोन सुञाणे सघूं पिया, ॾिसी सघूं पिया, अखियूं महटींदा रहिया। मुस्तफ़ा हितां क्रॉस करे विया। इन मंज़र खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे। रब फरमायो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ॾाढियां त सुभान अल्लाह चओ, पैगंबर जो मोजज़ो आहे। हलो बाबा पेर था खणो, निकिरी विया, सिधो आया। साईं जन अॻे ई मथे जबल साम्हूं बाख फुटी, ॾींहुं थिए पियो। साईं जन अबू बकर खे चयो, अबू बकर जी दिलबर, ज़रूर पेरो खणंदा, कढ लॻंदा? हा हा, मथे गार आ, कुझु घड़ियूं हिते घारबियूं रहबियूं जेसि ताईं सौंचो ख़तम थिए। सम्झो था न? सैयदना अबू बकर सिद्दीक़ जीअं जो निहारियो जबल जे चोटीअ ॾे, गस ॾुखियो हो, पेचू हो ॾुखियो हो, रस्तो ॾुखियो हो। अबू बकर अर्ज़ु कयो, ख़ुदा जो कसम आहे, न कीबायई न कथायई न लहरायई। जिब्राइल कीबायो आहे, कथायो आहे, लहरायो आहे, अर्ज़ु कंदो पियो आहे, आका अॻिते मां न हलां। जिब्राइल मोड़ ते बीही रहियो, अबू बकर तोड़ ते वञे पियो, पर पाण छा मुस्तफ़ा खे खणी वञनि पिया। सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो, सोना साईं मुंहिंजी दिल बर्दाश्त नथी करे, रस्तो ॾुखियो आहे, पेचू हो ॾुखियो आहे, गस ॾुखियो आहे। ओ नबियनि जा सरदार, मुंहिंजा कुल हाज़िर साईं, मुंहिंजे कुलनि ते सुवार थियो। अबू बकर खे अल्लाह हिम्मत तौफ़ीक़ ॾींदो, तव्हांखे मथे खणी ईंदो। ख़ुदा जो कसम मां मथे खणी वियो, तॾहिं त रब खे वणी वियो, मथे खणी वियो। अज भी गार ते नौजवान 3-4 साइयों करे मस चढ़न, 5000 फुट बुलंदी आ। हा, पेरो खयूं आया, अबू बकर मुस्तफ़ा के कुल्हन ते खयो आ। हाणे मथे हिकड़ो पेरो थो वञे, चढ़े हिकड़ो पेरो मथे थो वञे, पोइ ते मोटी वियो छा ॿियो? ॿिए चयो मोटण वारो जवान ई नथस जो कॾहिं मोटे, ॾिसो हेॾे होॾे आहोड़ियूं, पेर पोइ ते लॻे ई कोन पियो, वापसी वारो पेर। सम्झो था न? चे भला हिकड़ो पेर न अॻिते न पोइ ते, काॾे वियो हुयो? त इंसान उॾरी त न वियो, न मथे न पोइ ते। हिकड़ो अक़लमंद माण्हू हुयो, चवण लॻो, ॻाल्हि ॿुधी अथव, गस ॾुखियो आहे, रस्तो ॾुखियो आहे, पेचू हो ॾुखियो आहे। हा, मुंहिंजो अक़ल इन ॻाल्हि ते बीठो आहे, जेको आशिक़ अथसि न, उन बर्दाश्त न कयो अथसि, मुस्तफ़ा खे कुल्हनि ते खयो अथसि। इहो आशिक़ आहे, इहो आशिक़ आहे, बर्दाश्त न कयो आहे, मुस्तफ़ा खे कुल्हनि ते न खयो आहे। चए भला ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हि ते वॾड़ा, हलूं था, हलो भला मथे चढ़ो। चढ़ंदा आया, चढ़ंदा आया। अबू बकर सिद्दीक़ उन्हनि खे ॾिसी करे अर्ज़ु कयो आहे, आका हे त अचनि था, हे त मथे चढ़िया था अचनि, साईं वेझा थी आया, साईं जा पेर बि नज़र अचनि पिया। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जेके अबू बकर सिद्दीक़ खे उन महल में जुमला चया, रब क़ुरान जो हिस्सो बनायो आहे, ला तहज़न इन्नल्लाह गमाना। ये पैगंबर जुमला चया गार जे अंदर अबू बकर सिद्दीक़ खे, ओ अबू बकर गणती न कर, तो साम्हूं सां रब गॾु आहे। ओ कंबर शहर जा मुस्लमानो, मां हीअ बि ॻाल्हि कंदो आहियां, जनाब मूसा अलैहिस्सलाम बि पंहिंजा असहाब वठी करे मिस्र छॾी आहे। अॻियों दरिया आहे, दरिया जी मौज आहे, हेॾो फिरौन जी फौज साम्हूं आहे। क़ौम चवण लॻी, इन्ना लमुदरकून, ओ अल्लाह जा रसूल कलीम, तुझे चवण से निकता त सयूं से सफ़र त कयो आहे, हेॾो दरिया जी मौज आहे, हेॾो फिरौन जी फौज आहे। जे घिरऊं था त ॿुॾऊं था, जे बीहूं था त पकड़जऊं था, हे त पहुची विया। हा हा, कलीम हिते पंहिंजे असहाबनि खे चयो आहे, क़ाल इल्म माय रब्बी
सयहदीन गणती न कयो मूसा रब गडवा इते कलीम जे लफ्ज़न ते नजर कजाए चवे तो मूसा रब गडवा मूसा रब गडवा इए न चे तमा सा रब गडवा चवे तो मूसा रब गडवा एडे हबीब सा भी असहाब अबू बकर सिद्दीक इते भी या शिकायत थी सही है त पहुंची वया मुझे महबूब मुस्तफा अबू बकर के जुदा कयो ही नाहे अबू बकर के मुस्तफा ही चयो आहे ला तहज़न इन्नल्लाह माना अबू बकर गणती न कर तो सा मूसा रब गडवा अबू बकर के एडो यकीन थी वयो जी जो मुस्तफा चयो हाँ तोने जो हुनजो कदम नजर अचे पयो मथे चढ़ी आया वाह कादर तुझी कुदरत हाँ हुकुम अची वयो देर न थी आ तानी अड़े तानी हैया कबूतरी आना लाहे वेही रही आ अल्लाह हुनजा अकुल उते गुम कया मथे चढ़ी आया एक बे के ठूशा आणी चवन पिया ओ चरिया जे अंदर वञन हा अंदर हुजन हा अंदर वञन हा हे तानियाड़ी जी तानी लगल हुजी हा ये गेरी है कबूतरी वेठी हुजी हा मोटो पोइते हाओ मुंजा रब तुझी कुदरता सूरत ते नजर कंदे शान नुज़ूल इन आयतुन ते नजर कंदे त मदीने में आ मदनी सूरत आ वाक्यो मक्के में आ सूरत मदनी आ उहद वारी लड़ाई में जो मामलो थियो हो न अल्लाह कुरान में सहाबा के फरमायो वो वक्त तमा खां विसरी वयो छा मां पंहिंजे आका मुहम्मद मुस्तफा जी कीअं हिफ़ाज़त कई हाँ कीअं मदद कई इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न अॻिते रब फरमाए सानी अस्मैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना उही जुमला कुरान जो हिस्सो बणजी वया जेके अबू बकर के सैजन गार में चया हा अल्लाह हेॾे उहद वारी लड़ाई ते कुरान जूं आयतूं नाज़िल फरमायो सानी अस्मैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना रब्बे काबा जो कसम अबू बकर गॾु ई गॾु रब चवंदो पियो आहे यो हज़र में सफ़र में हिजरत में गार में अॼु मज़ार में मुस्तफ़ा सां गॾु ई गॾु आहे हिनखे कोई माउ जो लाल जुदा करे नथो सघे मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे त अबू बकर उमर मुस्तफ़ा सां गॾु जन्नत में पहुची विया हुल हुली विया राज़ खुली पिया जॾहिं मुस्तफ़ा ॿुधाइनि पिया मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह सजन निशान दी करे दसे वया हे घर हे मेंबर हाओ सही घर त अम्मा आयशा तय्यबा ताहिरा हुमेरा मोमिन जी मां जेका अबू बकर जी न्याणी सही तवा जी रानी जो घर आ सजन फरमायो दसे दो वञाव हे घर हे मेंबर यो सारी जाय अल्लाह जन्नत करे छॾी आ जंहिंखे अॼु रियाज़ुल जन्नह चयो थो वञे हा इन जाइ ते अल्लाह नफ़िलन पढ़ण जी सादत नसीब फरमा वई मक्के मदीने वञे सलाम भरे करे महबूब ते वरी मोटी करे ख्वाहिश थींदी त रियाज़ुल जन्नह में वञी नफ़िल पढ़ां पैगंबर जी फतवा आया त हीअ सारी जन्नत जाइ अल्लाह करे छॾी आहे अबू बकर उमर मुस्तफ़ा सां गॾु उन जन्नत में हन इहो अम्मा आयशा जो घर हो अॼु रोज़ो अतहर हो जंहिंमें अबू बकर उमर अॼु बि मौजूद आहे पर पैगंबर दसे वया हा कदा नुबस यौमल क़याम दुनिया वारो हे जीअं मूंसां अॼु दुनिया में गॾु हन ये क़यामत में भी मूंसां गॾु उथंदा गॾु हूंदा ये गॾु जुदा न थींदा इत्तिफ़ाक़ थी पियो समझो था न इत्तिफ़ाक़ थी वियो अबू बकर के एडो यकीन हुयो त मुस्तफ़ा चयो मूंसां गॾु उथंदा अबा गॾु सुतल हुजन त उथन न हां तॾहिं त अबू बकर वसियत थो करे पुट पोटा घुराए चवे थो मरी वञा फौत थी वञा तड़ ॾियारे कफन पाराए जनाज़ो निमाज़ पढ़ी करे रोज़े अतहर ते मुंहिंजे जनाज़े खे खणी अचो जो रोज़े अतहर जो दरवाज़ो पाण खुली वञे अल्लाह जे कुदरत सां खुली वञे त अबू बकर खे अंदरि दफ़नाइजो
न त जन्नतुल बकी, न त अबाणे कब्रिस्तान, जन्नतुल मुअल्ला, अबाणो कब्रिस्तान उहो आहे। हाँ कि न अबाणो मुस्तफ़ा जे मामले में भी कुछ मशवरा थिया हा। हिकिड़ा चवनि पिया त अबाणे कब्रिस्तान खणी हलूं, जाॾे महबूब मुस्तफ़ा जो अबो पूरियल आहे, दफ़नायल जन्नतुल मुअल्ला, ॾाॾो बि ओॾे आहे, सम्झो था न, ऐं बीबी खदीजतुल कुबरा बि ओॾे आहे। किन चयो त जन्नतुल बकी कब्रिस्तान, चए न बाबा। किन चयो त अम्मा जे भर में, अबवाह जाए थी अम्मा आमना जे भर में। ये मशवरा पैगंबर जे बारे में हलिया हा। ओ कंबर शहर जा मुसलमानो, पैगंबर आयो बिया त जायो बिया, रब्बे काबा जो कसम आ, रब्बिल अव्वल जी 12 तारीख़ आ। हा मुस्तफ़ा जो विसाल आ, रिहलत आ, इमामुल अंबिया जॾहिं दुनिया छॾी आ, क़यामत सुगरा जो मंज़र आ। सहाबी मथो टेके वेठा हन, के कीअं पिया चवनि, के कीअं पिया चवनि, हालों बेहाल हन, जो उम्र जे हथ में तरारा। चवे थो जेकॾहिं कोई चवंदो पैगंबर फौत थी वियो आहे, मौत अची वियो आहे, उनजी सिर धड़ खां धार कंदुसि। इहो मंज़र हो। इन मौक़े ते बि अबू बकर सिद्दीक़ माहौल खे संभालियो आहे। छा चयो आहे? ओ जानसारो, वफ़ादारो, कुर्बदारो, सच्चारो, आशिको, जे अल्लाह जी इबादत कंदड़ हो त रब हय्यू आ, क़य्यूम आ, मौत खां पाक आ, बाक़ी हर शइ फना थियण वारी आ। पैगंबर अल्लाह जो बानो आ, मुहम्मद मुस्तफ़ा रब जो बानो आ, जंहिं ते मौत अची वियो आ। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसूल। अबू बकर खुतबो ॾेई करे इहा आयत पढ़े, अबू बकर जे खुतबे खे ॿुधी करे, आयत खे ॿुधी करे उमर होश संभारे वञे, पाण संभारे वञे। तॾहिं अबू उमर साईं फरमाए, जेकॾहिं अॼु अबू बकर न हुजे हा, उमर हलाक थी वञे हा। इन माहौल खे अबू बकर सिद्दीक़ संभालियो आ। रब्बे काबा जो कसम आ, मुस्तफ़ा खे उन जाइ ते मदफून कयो वियो जेको अम्मा आयशा जो घर हुयो, जेको अॼु रोज़ो अतहर थी पियो, गुंबदे ख़िज़रा। अॼु अबू बकर बि उन में आ। ओॾे बिलाल आशिक ते नज़र कंदे मदीनो छॾे वापसि वियो। हा रोईंदो पियो आ, जॾहिं असां पैगंबर पाक जी ज़ियारत कंदासीं, आज़ान ॾींदासीं, हीअं इशारो ॾेई करे ॾस ॾींदासीं, अॼु साईं जन दुनिया में कोन्हनि के रोज़े अतहर में हल। हा बिलाल वापसि हबश मोटी वियो आ। कुझु ॾींहं गुज़री विया, बिलाल खे निंड वठी वई आ। निंड जे दौरान आका इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत थींदी पई आ। बिलाल खे मुस्तफ़ा ख़्वाब में मयार ॾींदो पियो आ। ओ आशिक बिलाल, मुंहिंजे शहर मदीने खे छो छॾे वई? हज़रत बिलाल जी अखि खुली वई। बिलाल छाजे करे छॾे वई? इहो तोखे जुगाए न पियो जो मुंहिंजे शहर मदीने खे छॾे वई? बिलाल तूं सलाम ॾींदो आ, मां मुहम्मद जवाब ॾींदो आ। बिलाल तुंहिंजो सलाम मां मुहम्मद ॿुधंदो आ। अखि खुली वई। बिलाल सागा सामान खणी करे मदीने पाक ॾे रुख कयो आ। मदीने में अची वियो आ। साहब मस्जिद नबवी जे कोने में वेठो आ। सभु सुञाणनि पिया, हे यार बिलाल अची वियो आ। यो हुल हुली वियो आ। मदीने में वाय वेला थी वई, यार बिलाल अची वियो आ। मथों आज़ान जो टाइम थियण वारो हो। हर हिकु चवे पियो बिलाल जॾहिं वई छॾे, असां ॾाढा ग़मगीन हुयासीं, तूं बि शहर मदीनो छॾे वई, मोटी आयो आ। यार हाणे महिरबानी फरमाए, ओ बिलाल आज़ान उहा ई ॿुधाए। असांखे यादि आ त काबे जे छत ते बीही करे मके जे फतह वारे वक़्त में हा मुहम्मद जे हुक्म सां काबे जे छत ते आज़ान ॾिनी हुई। अॼु बिलाल मस्जिद नबवी में भी आज़ान तूं ॾींदे। अॼु बिलाल उहा आज़ान ॿुधाए। हज़रत बिलाल जे अखियुनि मां पाणी थो हले पियो। चवे थो यार ॻाल्हि ॿुधी अथव? बिलाल आज़ान ॼण कोन आयो आहे, का ॻाल्हि खणी आयो आहे, मजबूरी खां आयो आहे। हा मूंखे मुस्तफ़ा ख़्वाब में मयार ॾिनी आहे, मां आज़ान कोन ॾेई सघंदोमांव। रोज़े अतहर में निगाह नज़रा सलाम भरे करे दुरूद पढ़ी करे मस्जिद जे कुंड में वेठो आहे। ख़बर पइजी वई मदीने शरीफ़ जे अंदरि त हज़रत आशिक बिलाल पहुची वियो आहे। हसन हुसैन खे बि ख़बर पई आहे। कंहिं रस्ते में हसन हुसैन खे चयो आहे, ओ सुना हसन हुसैन, अॼु चाचे बिलाल खे तव्हां चओ त आज़ान ॿुधारे। हाओ ख़ुशीअ मां भॼंदा था अचनि पिया। हसनैन करीमैन, चाचा बिलाल। चाचे बिलाल ॾिठो आहे पंहिंजे महबूब जे नवासनि खे भाकुर पाए बोसो ॾियनि था, हेठि मथे ॾिसनि था, केमल हुन ॾे केमल हुन ॾे, सिक लाहिनि था।
वरी भाकुर पाइन था छो त हसन हुसैन मुहम्मद जी शक्ल मुबारक चो न सुभान अल्लाह। अबू बकर जडे गमगीन थींदो भजी हजरत अली जे घर ईंदो हो, नंढड़न के घुराए करे प्यार कंदो हो, चवंदो हो सुणा अली तुझे बचड़न के ॾिसी करे मुहम्मद करीम जी सिक थी लहे। केरो हसन केरो हुसैन अज अर्ज था कन अंगल था कन चाचा बिलाल वह हैं त असां रोई पिया हुआसीं, आयो आ त असांखे खुशी थी आ, पर ॻाल्हि ॿुध हाणे आज़ान तूं ॿुधा। हज़रत बिलाल जे अखियुनि में पाणी अची वियो, चवण लॻो ओ नवासे रसूल घणनि मूंखे चयो समूरनि खे इनकार कयो, पर हाणे तव्हांजे अंगल खे मां कीअं मोटाया। मां त ॾिसंदो हुअमि मुस्तफ़ा जे कुल्हनि ते मुस्तफ़ा सुईदे में तव्हां मथो मुस्तफ़ा जे चढ़ंदा हा, एसि ताईं मुस्तफ़ा सिर सुईदे मां न खणंदा जेसिताईं तव्हां न लहंदा। ओ बिलाल तो फरमाया सन हुसैन खे साईं जन तव्हांजे ॿारनि मुबारकनि खे सिंगंदा हा, चवंदा हा जन्नत जी बचड़नि मां ख़ुशबू ईंदी पई आ, तव्हांखे साईं जन बोसा ॾींदा हा। ख़ुदा जो कसम हज़रत बिलाल हसनैन करीमैन के तो चवे मां कीअं कयां आज़ान कोन ॾेई सघंदुमि, पर तव्हांखे रंज कोन थो कयां, तव्हांखे नाराज़ कोन थो कयां, तव्हांजो अंगल ज़रूर क़बूल कयां। हज़रत बिलाल संभरी ठही करे साॻी जाइ ते अची करे आज़ान शुरू करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। जीअं जो मदीने पाक मां आवाज़ जा आज़ान जा आवाज़ बिलाल जा माण्हुनि जे कननि ते पहुता त माण्हुनि खे पाक नबी जो ज़मानो यादि अची वियो। माण्हू गॾु थींदा हुया मस्जिद नबवी में, अॻ में बि माण्हू हुया बिलाल जे कचहरीअ में हुया त मस्जिद नबवी सुॾकनि में भरिजी वई, सभु रोअन प्यार कंहिंजे दिलि दिमाग़ में पाक नबी जो ज़मानो यादि अची वियो आहे। हज़रत बिलाल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हीअं निहारे इहे जुमला जा पूरा न कया, हेॾे निहारे हाय हाय निहारे करे बेहोश थी करे किरी पियो आहे, आज़ान पूरी न करे वियो आहे। हज़रत बिलाल बेहोश आहे, होश में अची वियो। बिलाल तोखे छा थी वियो? चवण लॻो यार मां जे तव्हांखे चयो हुम त आज़ान बिलाल कोन ॾेई सघंदो, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मां आज़ान ॾींदो हुम मुस्तफ़ा या मिंबर ते या मुसल्ले ते इन्हनि लफ़्ज़नि ते ईंदो हुम त इशारो ॾेई करे चवंदो हुम अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, ही मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे, इशारो ॾींदो हुम। अॼु मुसल्लो ख़ाली ॾिठुम, मिंबर ख़ाली ॾिठुम, आशिक़ बर्दाश्त न करे सघियो, बेहोश थी करे किरी पियो। ओ कंबर शहर जा मुसलमान तूं त दावा इश्क जी थो करे पियो। आ बिलाल खां पुछ पैगंबर जे इश्क जी ॻाल्हि, आ हज़रत अबू बकर खां पुछ इश्क जी ॻाल्हि। रब्बे काबा जो कसम आहे इन मंदर ते अबू बकर मथे खणी वियो आहे, तॾहिं त रब खे वणी वियो आहे, नांग डंग हणंदो पियो आहे। अबू बकर जे जिस्म में ज़हर फैलिजी वियो आहे, पर पैगंबर जो लुआब पहुची वियो आहे। सारो अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म वारो ज़हर ख़त्म थी वियो आहे। इहो अबू बकर जंहिंजे ॻोढ़नि खे ख़ुदा जो कसम आहे कंहिंजा ॻोढ़ा क़ुरान ते, कंहिंजा रहल ते, कंहिंजा किथे, कंहिंजा मुसल्ले ते, पर अबू बकर जा ॻोढ़ा पैगंबर जे चेहरे अनवर ते वली गौस कुतबर ना हूंदा, कंहिंजा ॻोढ़ा मुसल्ले ते, कंहिंजा ॻोढ़ा लुख ते, कंहिंजा ॻोढ़ा क़ुरान पढ़ंदे क़ुरान ते, पर इन रात जे अंदर अबू बकर जा ॻोढ़ा पैगंबर जे चेहरे अनवर ते। ओ कंबर शहर जा मुसलमान, 1.25 लाख नबी रसूल आया, समूरन के रब करीम सहाबी अता फरमाया। एड़ो को सहाबी ॾेखारियो जंहिंजो ॻोढ़ो कंहिं नबी रसूल जे चेहरे ते किरियो हुजे न मिलंदो। ही अबू बकर सिद्दीक़ आ जंहिंजा ॻोढ़ा पैगंबर जे चेहरे अनवर ते किरिया, नज़र नथो कढे पियो, इश्क़े रसूल में फाथल हुयो, रंगजी वियो, रचजी वियो, पतो ई न पियो, नांग डंग हणे पियो, सॼे जिस्म में ज़हर तोड़े जो फैलिजी वियो। साईं जन जागी पिया, अबू बकर ख़ैर ता? हा साईं ख़ैर आ, हेॾा ॻोढ़ा हाणे महसूस थो थिए। हा
रब्तो इश्क वारो पतो ही न हो, फना फिर रसूल हुयो, आशिक हुयो न, खबर ही नहीं। सजे जिस्म में जहर हुई, दिल दिमाग ते चढ़ी आई, घोड़ा वहन था। मुस्तफ़ा पो पुछन था, साईं हा हिं जो खुड़ी खई त नांग भी करो कयूं। अबू बकर शाहे चई साईं डंग पियो हणे। वाह सोना तुझो लुआब पुजंदो वियो, अबू बकर जो ज़हर ख़त्म थी वियो। पर पैगंबर जो लुआब एंटीबायोटिक हुयो, मिठाज भी हुयो, शिफा भी हुई, बरकत भी हुई। मरीज मुख्तलिफ, मर्ज मुख्तलिफ, दवा सागी। अबू बकर जो मर्ज जुदाया, अबू बकर मरीज जुदाया। मर्ज जहर जो हो, लुआब सागिया, दवा सागिया। अली जो मर्ज हो अखिन में दर्द, दवा सागिया। मरीज मर्ज मुख्तलिफा, दवा सागिया। हजरत कतादा सहाबी तारो, तीर लगी वयो। हाँ, मरीज मुख्तलिफा, मर्ज मुख्तलिफा, पर पैगंबर जी दवा लुआब पुजंदो वयो आ, दवा सागी आ, एंटीबायोटिक दवा आ, एड़ो लुआब लगंदो वयो। हजरत कतादा चवे पयो, जिंदगी भर कदे अखि में सूर न पयो। तारो ठीक थी वयो, ऑपरेशन थी पयो, चओ न सुभान अल्लाह। वो साहबी जी जंग बजी पई आ, पैगंबर पाक लुआब कढी करे हथड़ो घुमाए करे अब हुन साहबी जे जंग के आयो। बगल जंग ठीक थी वई। साईं जन फरमा उथ, साईं जंग बगल अचे। साईं जन फरमा उथ तो सही न। साहबी तो फरमा रब्बे काबा जो कसमा, भगल जंग ही पैगंबर जो लुआब, पैगंबर जो हथ मुबारक हिं जो लगंदो वयो मुझे जंग के, जंग एड़ी मजबूत थी वई, जिंदगी भर वरी कदे उन जंग में सूर न पयो। जे कौड़े खूह में लुआब पवे तो खूह मिठो मिठो जन वञी मदीने में ॾिठो। ये हजरत जाबिर जे अटे में बोड़ में पवे तो बरकत अची वञे। जे ज़मज़म जे लुआब पवे, ओबर पवे तो ज़मज़म अॼु ताईं न खुटो। हाँ हाँ, बहरहाल घणो टाइम न वठंदुसि। मुंहिंजो प्यारो पिरी साईं वेठो आहे, मुनासिब नथो लॻे जो मां अञा हलां। तूं त चवंदे यार। हाँ, वरी कंहिं इंशाअल्लाह हिन त वाइदो कयो आहे, इंशाअल्लाह हे ख़ोज़दार जो दोस्त आहे, अॼु वाइदो कयो त मां तव्हांखे ओॾे घुराईंदुसि इंशाअल्लाह। काथों वीचारा आया हन दोस्त वाइदे खे ॿुधण। ॻाल्हियूं घणियूं हन, पर यार ॻाल्हि हीअ आहे, अबू बकर यार आ, वफ़ादार आ, कुर्बदार आ, सचार आ। हाँ, हिजरत वारे सफ़र में रफ़ीक आ, मेराज वारे सफ़र जी कंदड़ तस्दीक आ। मेराज वारे सफ़र जी कंदड़ तस्दीक आ, हिजरत में रफ़ीक आ। हो रफ़ीक तोड़ में, हाँ, मोड़ ते बीही रहियो आहे। अबू बकर तोड़ ताईं हलंदो पियो आहे, न कीबायई न कथायई न लहरायई। इते त ठहियो, वरी मदीने ताईं हलंदो हलियो। उहद में, हुनैन में, ख़ैबर में, खंदक में गॾु ई गॾु अल्लाह तॾहिं चयो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू, इहे गॾु हुया। हिकिड़ा त अहिड़ा हुया जेके गॾु ई गॾु हुया, क़याम जे सुबुह ताईं गॾु हूंदा, गॾु रहंदा। तॾहिं त कंहिं सुवाल कयो आका खां, साईं को अहिड़ो दरवाज़, अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे 8 दरवाज़नि खां सॾु थिए? साईं जन फरमायो हा। साईं उहो केरु आहे? साईं जन फरमायो हिकु मां मुहम्मद रसूलुल्लाह, ॿियो अबू बकर सिद्दीक़ आहे। जंहिंखे 8 दरवाज़नि जन्नत खां सॾु थींदो उहो अबू बकर आहे। चओ न सुभान अल्लाह। ॻाल्हि अञा वॾी आहे, वरी कंहिं ॿिए मौक़े ते ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। यार त उएं उतां की रब साईं तव्हां असांजो वेहणो, ॿुधणु, ॿुधाइणु क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ी नात मुंहिंजो